हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर में ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ बजन वई त हिकु दफ़ो ॿीहर इजलास तलब। पीटीआई बानी समेत समूरनि सियासी क़ैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो करे छॾियो। इजलास खां पोइ जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॿिन्ही कमेटियुनि ॻाल्हियुनि खे हकारी करार ॾिनो आहे। ईंदड़ इजलास दौरान मुखालिफ़ धुर लिखत में पंहिंजा मुतालबा पेश कंदी। मुतालबनि ऐं शर्तुनि खे नज़र में रखंदे ॻाल्हियूं अॻिते वधाई वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुकूमती कमेटी में वधीक ॿिनि मेंबरनि जो इज़ाफ़ो करे छॾियो। ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ुल हक़ बि कमेटी जो हिसो। संदसि चवणु आहे त मुल्की मफ़ादनि में थींदड़ ॻाल्हियुनि जो बहितर नतीजो निकिरंदो। ॻाल्हियुनि में मुल्की सलामती सभु खां मतबरी रखी वञे। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात क़ानूनी मामलनि ते समूरनि स्टेक होल्डरनि जे मशवरे सां अॻिते वधण जो फ़ैसिलो। पीपीआई मुस्लिम लीग नून में लाॻापा वधीक बहितर करण ऐं मुल्की तरक़ी लाइ गॾिजी अॻिते वधण ते इतफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म खे मुल्की तरक़ी ऐं मज़बूती लाइ सहकार करण जी ख़ातिरी कराए छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 6-7 नवां केनाल कढण खां पहिरियों ई मुल्की मुस्तक़बिल बाबति सोचणु घुरिजे। तरक़ियाती बजट ठाहींदड़ मुल्की मुस्तक़बिल बाबति न सोचींदा आहिनि। ग्लेशियर पिघलण सां ख़तरनाक बरसात ऐं ॿोॾ अची सघे थी। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ न पाकिस्तान ऐं न वरी दुनिया तयारु आहे। पंहिंजो पाणी महफ़ूज़ करे सस्ती बिजली पैदा करणी पवंदी। सिंध सॼे मुल्क खे सस्ती बिजली फ़राहम करे सघे थी। खेनि वधीक बिजली पैदा करण खां रोकियो पियो वञे ऐं चयो पियो वञे त पहिरीं गुंजाइश खां वधीक बिजली आहे। लोड शेडिंग न करण जी ॻाल्हि खिल जोगी आहे। सिंध जी हालत ॾिसणु घुरिजे। तेज़ रफ़्तार इंटरनेट फ़राहम करणु बुनियादी इंसानी हक़नि में शामिल आहे। इज़ाफ़ी पाणी नाहे त डैम ऐं केनाल ठाहिण जो कहिड़ो फ़ाइदो। अमन जी सूरताल माज़ी खां तमामु घणी बहितर आहे। कशमोर कंदकोट ज़िले में ॾाड़िलनि जा थाक ख़तमु कया विया आहिनि। सियासी इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु कया वेंदा आहिनि। तहरीक इंसाफ़ क़यादत हिकु शख़्स लाइ हालतूं ख़राब कयूं। अदालती पाबंदियुनि सबबि 1 खां 4 ग्रेड जी जायुनि ते भर्ती न थी सघी आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। खैबर पख्तूनख्वा हुकूमत खुरम ज़िले खे आफ़त सचल करार ॾेई छॾियो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी सदारत हेठि सूबाई काबीना जो अहम इजलास। खुरम जे सूरताल ऐं सूबाई हुकूमत जे क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। काबीना खुरम खे आफ़त सचल करार ॾींदे रिलीफ एमरजेंसी लागू करण जी मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इलाइक़े में गैर क़ानूनी ॻरा हथियार रखण ऐं मोर्चा बंदि थियण जो जवाज़ नाहे। हुकूमत ऐं हथियारबंद ग्रुपनि खे गैर क़ानूनी हथियार रखण जी इजाज़त न ॾिनी। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ुरा बलोच चयो आहे त अमरीकी पाबंदियुनि सां पाकिस्तान जे दिफ़ा ऐं दिफ़ाई फ़ैसिलनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो। पाकिस्तानी सिक्योरिटी जे फ़ैसिले पाकिस्तानी क़ौम कंदी। पाकिस्तान ते माज़ीअ में बि घणियूं पाबंदियूं लॻियूं पर हुननि पंहिंजी सिक्योरिटी ते ध्यानु रखियो। अमरीका जूं पाकिस्तानी मिज़ाइल प्रोग्राम ते पाबंदियूं गैर ज़रूरी ऐं नाइंसाफ़ी ते ॿधल आहिनि। बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते कार लावारिस हालत में हथ चुलवासी। कार सवार नबी बख्श कुंडाणी जे अगवा जा इतला। पुलिस पहुची कार खे तहवील में वठी छॾियो। खानपुर जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन। ठुलवासी मुखवी बाज़ियाब। कोट शाहू जे कचे में ऑपरेशन दौरान मुजाहिद लाशारी खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त समूरनि मुखवियुनि जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। सांगड़ भरिसां घर ऐं चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻी वई। 1 मेंह ऐं 10 बकरियूं सड़ी मरी वयूं। घर में पियल अलाह तलब सड़ी रखती वियो। मुतासिर जो चवणु आहे त बाहि लॻण करे समूरो सामान रखती वियो ऐं चौपायो माल बि मरी वियो आहे। हुकूमत ऐं ज़िला इंतिज़ामिया माली सहायता करे। ऐं वेस्ट इंडीज़ क्रिकेट बोर्ड पाकिस्तान जे दौरे लाइ स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। टीम जी क़यादत क्रिकेट वेड कंदो। कैरिबियंस टीम पाकिस्तान ख़िलाफ़ 2 टेस्ट मैचनि ते बदल सीरीज़ खेॾंदी।